अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिलमुमिनीन रऊफ़ुर रहीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। आशिकान रसूल बावाज़े बुलंद दुरूद शरीफ है सलाह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहलि बैतिहि व अत्बाइहि अजमाइन वसल्लि कज़ालिका अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन। मैंने जिस ज़ात पे कुछ कहने की जसारत की है, मैंने जिस ज़ात पे कुछ कहने की जसारत की है, उसकी दामन पे फरिश्तों ने इबादत की है। किसकी जुर्अत के मेरे आका के बराबर आए। मेरे आका ने तो नबियों की इमामत की है। जख्म खाकर जो फूलों की रिदाएं बख्शे, जख्म खाकर जो फूलों की रिदाएं बख्शे, मेरे आका ने तो कांटों से मोहब्बत की है। अल्लाह अल्लाह क्या लोग थे वो, अल्लाह अल्लाह क्या लोग थे वो जिन लोगों ने चलते फिरते मेरे आका की ज़ियारत की है। वाजिबुल एहतराम काबिल सद एहतराम मुजाजीज दोस्तों, बुजुर्गों ए भाइरों, हेड़ी सख्त सर्दी में सख्त सीए जे बावजूद तव्हां सब पंहिंजा नरम ऐं गरम बिस्तरा ऐं जगहूं छॾे करे सुबुह खां वठी शाम जे हिन पहर ताईं मुझे इंतहाई मोहतरम बिरादरम हाफिज सज्जादुर रहमान साहब जी दावत ते उन जे मदरसे जे सालाना दस्तारे फजीलत ऐं महराज मुस्तफ़ा जे उनवान सां कॉन्फ्रेंस ऐं जलसे में शरीक थिया हो। सिर्फ इन नीयत सां त अल्लाह ताला तव्हां असां जूं हे घड़ियूं पंहिंजी बारगाह में मंजूर ऐं मक़बूल फरमाए ऐं अवां असां सभिनी खां इंशाअल्लाह अल्लाह राज़ी थी पवे। अज़ीज़ाने गिरामी, बयानात
उलमाए किराम जूं तकरीरियूं तव्हां ॿुधियूं। मां हिकिड़ो तिफ़्ल मकतब ऐं तालिब इल्म जे हैसियत सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। अल्लाह ताला खां दुआ है त अल्लाह ताला उन्हनि बयाननि ते भी अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं मांखे भी हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेके मोहब्बत में वेठा उहे ॾाढे आमीन चओ। अबा मोहब्बत में वेठा हो या जबरदस्ती वेठा हो? दरवाजो खोलियल आहे कि न बंद करे वाड़े वियो आहे? तव्हांखे ॻाल्हायो कोन था? वो जेके मथे वेठा आहिनि उनजो आवाज़ नथो अचे। खुलियल आहे, जबरदस्ती न वेठा हो, मोहब्बत में वेठा हो। पुलिस न बीठी आहे, बगैर पुलिस जे वेठा हो। पोइ जेके मोहब्बत में वेठा आहिनि उहे वेझा वेझा थी अचनि था। मां ॾिसां अब जेके भितनि खे टेक ॾिनी वेठा हो, टेक छॾियो न, कुराड़ा थी विया हो जवानो। हिन उम्र में कुराड़ा थी विया हो, अॻिते छा कंदा? वेझा थी। अब तव्हां थोरो थले तो लहंदो, महिरबानी थींदी तव्हांजी। अल्लाह ताला तव्हांखे जज़ाए ख़ैर अता फरमाईंदो। छो त हीअ क़ुरान जी महफ़िल आहे ऐं सोहणे नबी जे सुन्नत, हुज़ूर जो मेराज ऐं महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी अहादीस मुबारका बयान थींदियूं इंशाअल्लाह। तवज्जो आहे अज़ीज़ाने गिरामी, अल्लाह तबारक व तआला तहां असांजे मथों पंहिंजो फज़ल, पंहिंजी मेहर ऐं पंहिंजी बाज फरमाई जो तहां असांखे अल्लाह ताला कलमो नसीब फरमायो ऐं सोहणे नबी महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी उम्मत मजां बणायो। मां अक्सर ये अल्फाज जलसन में चवंदो आहियां त दुनिया जे अंदर सभिनी खां वॾे में वॾी नेमत इहा आहे जो तव्हां असांजी निस्बत रसूलुल्लाह सां आहे। दुनिया जी हर नेमत ज़ाइल थी वेंदी, खत्म थी वेंदी, पर महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे निस्बत वारी जेका नेमत आहे, उम्मती हुजण वारी जेका नेमत आहे, सोहणे नबी महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे गुलामी वारी जेका नेमत आहे, इहा ज़ाइल थियण वारी ना है, इहा खत्म थियण वारी ना है। दुनिया जो तख्तो, दुनिया जी धरती, दुनिया जी जिंदगी, दुनिया जो फानी जहान इंसान तोड़े छड़े वेंदो। कब्र जे अंदर भी इहा रसूलुल्लाह जी निस्बत तो असांजे कम ईंदी। कब्र जे अंदर भी सोहणे नबी जी इहा गुलामी कम ईंदी। ऐं जॾहिं कब्र मां उथंदासीं उन वक्त भी सोहणे नबी महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी निस्बत जे सदको, हुजूर जे गुलामी जे सदको, पैगंबर महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे उम्मती हुजण जे सदको, पैगंबर जे मथों कलमे पढ़ण जे सदको, क़यामत जे ॾिहाड़े तोखे मांखे फरिश्ता इन निस्बत जे तुफेल कब्र मां उथंदासीं। खबरन खां वठी करे चवंदा हलो तहांजो नबी महबूब मोहम्मद मुस्तफ़ा आबे कौसर जे खूह ते तहां उम्मत जे इंतजार में बीठो आ। इन निस्बत जे सदको हुजूर जी ज़ियारत भी नसीब थींदी, पैगंबर जे हथन जो आबे कौसर भी नसीब थींदो, पैगंबर जो झंडो लिवाउल हम्द जो सायो भी नसीब थींदो, ऐं अल्लाह जे अर्श जो सायो भी नसीब थींदो। इन निस्बत जे सदको सोहणे नबी सां गॾु रफ़ाकत में जन्नत भी मिलदी। मोहब्बत में चओ ता नंढड़ा चुप कयो, वॾनि सां ॻाल्हायां। अब मोहब्बत में चओ तो असांजी निस्बत सोहणे नबी सां, तो असांजो ताल्लुक सोहणे नबी सां, तो असांजी गुलामी जो को तोक जेकॾहिं गिची में पातो आहे उहो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे गुलामी वारो तोक पातो आहे। ऐं उन निस्बत ते नाज़ छो न हुजे, उन गुलामी ते नाज़ छो न हुजे, उन निस्बत ते मां फ़ख्र छो न कया, उन नेमत ते मां अंदाज़ निराला छो न कया, उन
नबी महबूब मोहम्मद मुस्तफा सा निस्बत है जंहिंजे सदको अल्लाह आसमान के बुलंदी अता कई, जंहिंजे सदको अल्लाह जमीन के वसअत अता कई, जंहिंजे सदको अल्लाह सिज के रोशनी अता कई, जंहिंजे सदको अल्लाह चंड के चमक अता कई, जंहिंजे सदको अल्लाह सितारन के चमक अता कई, जंहिंजे सदको अल्लाह जन्नत के तैयार कयो, जंहिंजे सदको अल्लाह आदम नबी के पैदा कयो, जंहिंजे सदको अल्लाह नूह नबी के पैदा कयो, जंहिंजे सदको अल्लाह इब्राहिम नबी के मोकलियो, जंहिंजे सदको अल्लाह याकूब नबी के मोकलियो, ज़करिया नबी, इसहाक नबी, इस्माइल नबी, यहया नबी, सुलेमान नबी, दाऊद नबी, 1,24,000 कमोबेश अंबिया अलैहिस्सलातु व तस्लीम दुनिया के तख्ते ते आया तो सोने मोहम्मद दे सदको। आवाज न सोचे यार, अब सजाद से तो 1.5 कलाक हलणू ते हाणे ही थकी पिया। तवज्जो आहे, केड़ा केड़ा वक्त त मथे खणो जेके थकी पिया हो। ये सब थकिया पिया, दुआ करो। भुल माफा, भुल माफा, भुल माफा, भुल माफा। रोज़े में भी भुल में खाई वञो, तरे भी रोज़ो भी थी वियो, पेट भी भरजी वियो। तवज्जो आहे, तवज्जो आहे। असां तहांजी निस्बत न सोहणे नबी सां आहे, जंहिंजो नालो निरालो कायनात जे अंदर अल्लाह जंहिंखे मर्तबो निरालो ॾिनो। तुझी मुझी निस्बत गुरामानी साहब हो ऐं ॿियनि कबीलनि पाड़नि सां ताल्लुक रखण वारो, तो असादी निस्बत उन महबूब मोहम्मद मुस्तफा सा है जंहिंखे अल्लाह नबी जी सरदारी अता कई, जंहिंखे अल्लाह नबी जी इमामत अता कई, जेको कायनात जे अंदर तमाम नबियनि खां पछाड़ी में आयो, पर अल्लाह तमाम नबियनि जो सहरो, तमाम नबियनि जी राबरू, तमाम नबियनि जी अगवाड़ी, तमाम नबियनि जी पेशवाई, खत्मे नबूवत जो ताज तुझे हुए नबी महबूब मोहम्मद मुस्तफा दे मत्थे ते सजाए करे अल्लाह फरमायो, ओ कायनात वारो, ओ मोहम्मद दुनिया में मोकलिया तो जजे करे मां अल्लाह दुनिया जी स्टेज के सजायो। हे दुनिया कीअं सजी तुझे मुझे करे सजी सोड़ी सुमती अचे वत चौथा मां जड़ो को सोणो ही ना है, मां तो यमन जो शहजादो आया। थोड़ा ला महान रो भलो तो जई त मानुन के टोका तो करे, अरे हुन ही वाश दिस चिबिया, हुन जो नक चिबुआ, हुन जो रंग कारो आ, तो ठायो रंग। अल्लाह अकबर। सोहणन जो सरदार तो सोहणो मोहम्मद, सोहणन जो सरदार त गलायो। सोहणन जो सरदार केरा? हुस्न में आला, जमाल में आला, इज्जत में आला, मर्तबे में आला, शान में आला, रुतबे में आला। सोहणो तमाम नबियन के अल्लाह जेका सूह ॾिनी न, हे हिकड़ी आंगुर आ न, ही हिकड़ी ॾिसो था कंद लोॾियो था, ज़बान नथा हलायो। अब ये हिकड़ी आंगुर आ न, हिन हिकड़ी आंगुर में अल्लाह तमाम नबियन के सूह ॾिनी ऐं तमाम जहान वारन के सूह ॾिनी ऐं पूरी कायनात में अल्लाह इन हिकड़ी आंगुर जी सूह सभनी में तक़सीम करे छॾी। ऐं हीअ हिकड़ी आंगुर सजी जो सजी हुस्न जी, जमाल जी, सूह जी, खूबसूरती जी, सेबिया जी अल्लाह सोहणे नबी महबूब मोहम्मद मुस्तफा के ॾेई छॾी। हिन में तक़सीम ना है। कारी सज्जाद जे जलसे पे अचण वारो
निस्बत उन नबी सां जंहिंखे जंहिंखो अॻ में अल्लाह आदम नबी को वठी करे ईसा रूहुल्लाह ताईं 1,24,000 कमो पेश अंबिया अलैहिस्सलातु व तस्लीम दुनिया में पैदा किया। पर तमाम नबियन के अल्लाह इलाका विराए ॾिना, क़ौमू विराए ॾिनियूं, कबीला विराए ॾिना, ॻोठ विराए ॾिना, शहर विराए ॾिना, परगिणा विराए ॾिना, ज़मीन जा हिस्सा विराए ॾिना। हिक ई टेम ते 10,000 नबी दुनिया जे तख्ते ते अल्लाह जी वहदानियत जी तबलीग कंदा रहा। सभिनि जो मिशन भी हिकिड़ो, काज़ भी हिकिड़ो, प्रोग्राम भी हिकिड़ो, नारो भी हिकिड़ो। उन्हनि नबियनि जे दुनिया में वञण खां बाद अल्लाह उन्हनि जे दीननि खे, उन्हनि जे शरीयतुनि खे, उन्हनि जे किताबनि खे, उन्हनि जे नबूवतुनि खे मंसूख करे छॾियो। पर कायनात जे अंदर हिकु वाहिद नबी जंहिंजो नालो मोहम्मद अरबिया दुनिया में पैदा थियो। अल्लाह कोई हद कोन ॾिनी, कोई क़ौम कोन ॾिनी, कोई कबीलो तक़सीम करे न ॾिनो, कोई इलाक़ो न ॾिनो, का हदबंदी करे न ॾिनी। रब ऐलान करे छॾियो, कुल या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। ओजा 16 नबी कायनात जे ज़रे ज़रे की नबूवत मां मोहम्मद तोखे। नारे तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा, ताजदार खत्म नबूवत, जमीयत उलमा इस्लाम। तवज्जो आहे, समझ में भी अचे थी ॻाल्हि कि न चओ था मौलवी छड़ी रड़ियूं थो करे, समझो था मौलाना, समझ में अचे? सभिनी नबियन खे अल्लाह इलाका विराए ॾिना। छा कया अथई? पहिरियों दफ़ो तव्हांजे हिन इलाके में तकरीर कयां थो, मोहब्बत ॾींदव त दिलि ख़ुशि थींदी। सभिनी नबियन खे अल्लाह इलाका, तव्हांजे थाणनि जूं हदबंदियूं आहिनि न बा, ये फलाणे थाने जी हद आई, फलाणे थाने जी हद, हिन को अॻ में कोॾो थींदो, हो चवंदो कंबर वारो मुंहिंजो हद न आहे, हे अॻे जी हद आहे। अफीसरनि जी हदबंदी लगी पई, मुख्तियारकारनि जी हदबंदी लगी पई आहे, तपेदारनि जी हदबंदी लगी पई आहे। अल्लाह नबियन खे भी हदूं विराए ॾिनी। सभिनी नबियन के हद, हीअ तुझी, हीअ तुझी, हीअ तुझी, हे इलाक़ो तुझो, हे क़ौम तुझे हवाले, हे कबीलो तुझे हवाले, हे शहर तुझे हवाले, हिन ज़मीन जे हिन जे हिन हिस्से ताईं तुझी नबूवत जो डंको वजदो ऐं तूं ऐलान कजाए मुंहिंजे वहदानियत जो ऐलान ऐं तबलीग तोखे करणी आहे। इन खां अॻिते ॿियो नबी आहे उहो कंदो। पर जॾहिं न तू जो मुंहिंजो नबी महबूब मोहम्मद मुस्तफा, आमना जो लाल अब्दुल्ला जो लख्त जिगर, आमना जो तुर्र यतीम, मिठे नाले वारो मोहम्मद अरबी कायनात में अचे थो पियो। अल्लाह उनखे का हद नथो ॾे, को इलाको नथो ॾे, को शहर नथो ॾे, को क़ौम नथो ॾे, को कबीलो नथो ॾे। अल्लाह ऐलान करे छॾियो, कुल या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। मुंहिंजा सुहिणा नबी, मां तोखे पूरी इंसानियत जे लाइ नबी ऐं रसूल पैगंबर बणाए मोकिलियो। सिर्फ इते न, अञा अॻिते ॿुधायां कि न दुआ करो। सिर्फ इते न, अञा अॻिते अल्लाह फरमायो, वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। मुंहिंजा सुहिणा नबी, तुझी नबूवत सिर्फ इंसाननि जे लाइ न, बल्कि कायनात जे अंदर जेके भी आलम मां रब पैदा कया आहिनि उन्हनि सभिनी जे लाइ तोखे नबी रसूल पैगंबर बणाए दुनिया में पैदा फरमायो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाह फरमायो जहानन जो मां रब आहियां। कंहिंजो ॻाल्हायो? कंहिंजो रब आहियां? अल्लाह फरमायो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, मां जहानन जो रब आहियां। ऐं ॿियो जुमलो सोने नबी जे लाइ अल्लाह फरमायो, वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। ए मुंहिंजा सोना नबी, जाते जाते मां अल्लाह जे रबूबियत जो ऐलान थींदो, उते उते तो मोहम्मद मुस्तफा जे मुस्तफाई जो ऐलान थींदो। असांजी निस्बत उन नबी सां आहे। चओ त सही आहे।
कंदु लोडियो था यार हाफिज बिन किलन जो मथो लोडन था दाने जी ज़बान न था एकड़न के हुंदी आ कंद लोडण जी बीमारी तां के त ना है न या बीमारी अब बिन किलन जो मथो लोडियो था पया पोरे सुभाणे डॉक्टर दे वेंदो चंदो रगे चढ़ी पई आ हाने को पटो दे त चाड़या अदाने जी ज़बान हुआ न था हलायो जागी 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 करे जे मोहब्बत में बैठा हो ना उन मोहब्बत में जवाब तकेला के वारन के खबर पवे ताज हाफिज सज्जाद जे मदरसे में नबी जा सच्चा आशिक है परवाना गड़ था बिन नबियन जी नबूवत रिसालत उनन जे वजन को बाद अल्लाह मंसूख करे छड़ी हाने बियो नबी इंदो उन जी नबूवत हलंदी उन जो किताब हलंदो उन जो दीन हलंदो उन जी शरीयत हलंदी पर जडे ना सोहणो नबी कायनात में पैदा थियो अल्लाह सोहणे नबी के नबूवत ऐं रिसालत सां नवाज़ियो फरमाए मा कान मुहम्मदुन अबा अहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाहि व खातमुन नबिय्यीन मुजा सोहणा नबी तोखों बाद नबूवत जो दरवाजो बंद मां हिन अल्फाजन में हिय चवंदो आ त अल्लाह जेको नबूवत जो माल तैयार कयो हो जय नबूवत जे माल जी पहरी सिल जय नबूवत जे बंगले जी पहरी सिल हजरत आदम हो उन महल जी आखिरी सिर सोहणो नबी महबूब मोहम्मद पहरी सिर हजरत आदम आखिरी सिर मौलाना पहरी सिर अल्लाह हणदो आयो नबूवत जो माल तैयार थींदो वियो हाने जदे आखिरी सिर हजरत ईसा दे सूरत में आई ऐलान करे तो हजरत ईसा व मुबश्शिर बिरसूलिन याती मिन बाद इस्मु अहमद दुनिया वाला दुदो इन माल नबूवत वाले जी आखिरी सिर मोहम्मद मुस्तफा है जेको दुनिया में अचण वालो जेको बात अल्लाह नबूवत जे दरवाजे के बंद करे छड़ियो अल्लाह नबूवत जो महल तैयार कियो जंहिंजी आखिरी सिर सोहणो नबी जंहिंजी ॻाल्हायो कोन पिया किन सिर तव्हांखे सुकाए छॾियो मुंहिंजा त पगर था निकिर हाफ़िज़ सजाद मां को पगर कढाए तव्हांखे सी वेड़िया वेठा हो हीअं मुजाहिद ईअं थोड़ी वेंदा आहिनि मुजाहिद ईअं बीहंदा आहिनि सीअ में सुकी विया हो बाक़ी जिहाद कीअं कंदो था सीअ सेकाड़े छॾियो अथव ॾो तव्हांजो बि कोन्हे हाफ़िज़ सजाद बि कंजू साहिब करे विल ते विहारियो को शामैनू ॿामैनू हणे हा त को ढकु त ढके हा न तव्हांखे नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा अज़मत मोहम्मद मुस्तफा जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर तवज्जो आहे तो असांजी निस्बत उन नबी सां आहे जंहिंजे लाइ अल्लाह फरमाए तो मा कान मुहम्मदुन अबा आदम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाहि व खातमन नबिय्यीन तमाम नबियन जा दीन तमाम नबियन जी नबूवत तमाम नबियन जी शरीयत अल्लाह उन्हनि जे दुनिया छॾण खां बाद मंसूख करे छॾियो पर महबूब मोहम्मद मुस्तफा जी दीन शरीयत इस्लाम कुरान नबूवत रिसालत पैगंबरी उन जी उम्मत क़यामत जे सुबह ताईं मंसूख कोन थींदी इन जे करे अल्लाह आखिरी नबी सोने के बनाए करे दुनिया वारन के ॿुधायो त हिन जी नबूवत हिन जी रिसालत हिन जो दीन हिन जी शरीयत हिन जी पैगंबरी हिन जी खत्म नबूवत क़यामत जे सुबह ताईं हलंदी हाणे तेस ताईं जान रहंदो मोहम्मद जी नबूवत हाणे जे करे को काणू
दज्जाल कज़्ज़ाब मुर्तद मलून लांती चवे त मां नबी आहियां। पादर हणदासे आस्ते दा गला बहुत तो देवन तकरीर मां तो क्या रुजो ता था पया जानदासे अगे भी हया थे हाणे भी हणदासे तवज्जो आहे तो असा जी निस्बत उन नबी सा है जंहिंजे मथे ते अल्लाह ख़त्मे नबूवत जे ताज खे सजायो। बुधो 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 हाफ़िज़ सज्जाद जे जलसे में अचण वारो तमाम नबियन के अल्लाह दीन जो इल्म जो हिल्म जो सब्र जो तदब्बर जो तहम्मुल जो कुछ कुछ हिस्सो दिनो वट हेतु जो आदम नबी हेतु जो बाकी तो को बाद में जेको इंदो उनके दींदुम। शीश नबी हेतु जो बाकी जेको तो को बाद में इंदो उनके दींदुम। नूह नबी हेतु जो बाकी जेको को बाद में इंदो उनके दींदुम। हाँ हाँ इब्राहिम नबी हेतु जो जेको बाद जेको इंदो उनके दींदुम। इसहाक नबी याकूब नबी इस्माइल नबी दाऊद नबी दाऊद नबी सुलेमान नबी इन सभनी के अल्लाह फरमायो ज़करिया नबी है कुछ कुछ हिस्सो दीन जो इल्म जो हिल्म जो सब्र जो तदब्बर जो तामुल जो ताके जाको बाकी जेको ताको बाद में इंदो उनके दींदुम। पर कुर्बान वना सोहणो नबी कायनात में पैदा तो थे अल्लाह फरमायो अल-यौमा अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुम अल-इस्लाम दीना। ए मुझा सोहणा नबी महबूब मोहम्मद मुस्तफा बिन के कुछ कुछ हिस्सो ॾिनो इन जे करे उन्हनि खां बाद नबूवत हले भी तोखे कामिल मुकम्मल हर शइ ॾेई छॾी मां छो त तो खां बाद नबूवत जो दरवाज़ो बंद नबूवत जो दरवाज़ो बंद। मा कान मुहम्मदुन अबा अहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाहि व खातमन नबिय्यीन। अल्लाह फरमायो ओ सोहना नबी तुझे मथे ते मां नबूवत ख़त्मे नबूवत जो ताज सजाए छॾियो आ तोखां बाद नबूवत जो दरवाज़ो बंद करे छॾियो। तो असांजी निस्बत उन नबी सां है जंहिंखे अल्लाह क़ुरान अता कयो। तो असांजी निस्बत उन नबी सां है जंहिंखे अल्लाह बैतुल्लाह जे सूरत में क़िबलो अता कयो। तो असांजी निस्बत उन नबी सां है जंहिंजे लाइ अल्लाह फरमाए थो अल्लज़ीन यत्तबिऊन रसूल नबिय्यल उम्मी अल्लज़ी यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फित तौराति वल इंजील। रब ऐलान करे छॾियो उहो मोहम्मद ॾिनो तमाम जंहिंजी तारीफ़ जंहिंजी वाकान जंहिंजी सना जंहिंजा काइनात जे अंदर निशानियूं मां अल्लाह उन जे दुनिया जे पैदा थियण खां अॻु में तौरात में ज़बूर में इंजील में बयान मां ही चवंदो आहियां सिर्फ अल्लाह सोहणे नबी जी तारीफ़ अॻियनि किताबनि में न कई बल्कि अल्लाह सोहणे नबी जे यारनि जी तारीफ़ भी अॻियनि किताबनि में करे छॾी। आशिक़ जा मसलहुम फित तौरात हाफ़िज़ वेठा आहिनि मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन माहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असर सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील। रब ऐलान करे छॾियो जेके महबूब मोहम्मद मुस्तफा जा यार आहिनि वफ़ादार आहिनि प्यारा आहिनि मां अल्लाह उन्हनि जी तारीफ़ वाखाण भी अॻियनि किताबनि में करे छॾी। ॿुधायो हिकिड़ो वाक़ियो आस्ते तहा क्यों दुआ था करो और रग में ही तवे तो जल्दी बस कर त मां वञा पंधु परे आ अब तव्हांखे मोकल आहे तव्हां वञो। तवज्जो आहे बस मां हाणे मोल वरायां थो पियो इंशाअल्लाह तव्हांजे पंध जो भी मांखे फिक्र आहे सुबुह खां निकतल आयो सर्दीअ में सीअ में तवज्जो आहे।
हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं शाम जे सफ़र ते वियो, कारोबार जे नियत सां, तिजारत जे नियत सां, अञा सोहणे नबी नबूवत जो ऐलान कोन कयो हो। हजरत अबू बकर सिद्दीक मोटियो, रस्ते में हिकड़ी जगह ते उन जे काफिले राहइश अख्तियार कई ऐं उन जाइ ते विया त यहूदिन जो इबादत खानो हो। उन इबादत खाने में हिकड़ो यहूदिन जो आलिम वेठो हो। हजरत अबू बकर सिद्दीक के ॾिठे, ॾिसी करे सॾु करे पोड़ो चवेस तो हेॾिया काथों आयो आ? हजरत अबू बकर सिद्दीक तो फरमाए मक्के जी सरजमीन खां आयो आ। को यहूदी राहिब तो चवे, ॿुधो भला, तहां जे शहर में को मोहम्मद बिन अब्दुल्ला बिन आमिना शख्स पैदा थियो आ जंहिंखे अल्लाह नबी बणाईंदो। सुभान अल्लाह नथा कयो, ताण सुभान अल्लाह न कई न, मां बस दुआ खैर करो। मुंहिंजा पगर निकरनि था, तव्हांजा बि त निकरनि न। तवज्जो आहे, तवज्जो आहे। उन शख्स, उन यहूदी राहिब हजरत अबू बकर सिद्दीक को यो सवाल कयो, पुछा कंहिं हलवाल, तहां जे शहर मक्के में मोहम्मद बिन अब्दुल्ला बिन आमिना को शख्स पैदा थियो आ ऐं उन नबूवत जो ऐलान कयो आ, उहो नबी बनबो। हजरत अबू बकर सिद्दीक जवाब में फरमायस तो पियो, मोहम्मद नाले शख्स पैदा थियो आ, उन जे अब्बे जो नालो अब्दुल्ला, उन जी अम्मड़ जो नालो आमना आहे, पर अञा नबूवत जो ऐलान न कयो थे। तो वो शख्स हजरत अबू बकर सिद्दीक के यहूदी राहिब सॾु करे चवे तो हेॾिया हेॾिया वेझो करे पेरनि खां वठी करे मथे ताईं सैयदना सिद्दीक अकबर जे उन जिस्म खे ॾिसे थो, ॾिसी करे पछाड़ी में चवे थो, सिद्दीक अबू बकर चोलो त परे कर। चोलो हजरत अबू बकर सिद्दीक मथे कयो ऐं पेट ते को निशान हो जेको अल्लाह अॻियनि आसमानी किताबनि में ज़िक्र कयो हो निशानी जो, उहो यहूदी राहिब हजरत अबू बकर सिद्दीक जे पेट ते उहा निशानी ॾिसी करे ऐं हजरत अबू बकर सिद्दीक खे सॾु करे पेशानी ते चुम्मी ॾेई करे भाकुर पाए मुबारक ॾेई चवे थो, अबू बकर मुबारक हुजे तोखे जेको आखिरी नबी मोहम्मद मक्के में पैदा थींदो, नबूवत जो ऐलान कंदो, उन जो साथी, उन जो रफीक सफर तूं अबू बकर हूंदे। मसलहुम फित तौरात व मसलहुम फिल इंजील। अल्लाह ताके भाई ऐलान करे छॾियो आ। हजरत उमर फारूक ॿुधायो, दुआ करो, तव्हां बि तंग वेठा हो। ओ जेके दिक्के ते वेठा आहिनि उहे चवंदा मौलवी लहे त जान छुटे। तवज्जो आहे। हजरत उमर फारूक अञा मुसलमान कोन थियो, नौजवानी जी उम्र आ, नंढड़ी उम्र में नौजवान अञा मस थियो आ, बैतुल मुक़द्दस जे तरफ वञे थो पियो ऐं उते काफ़िले सां गॾु वियो, काफ़िलो निकिरी वियो। छा थियो? काफिलो निकरी वियो। हजरत अबू बकर सिद्दीक बैतुल मुक़द्दस जे मस्जिद जे दरवाजे ते बीठो ऐं काफिले के ॻोल्हे तो पियो त काॾे वियो, काॾे वियो। हिकिड़ो शख्स नौजवान आयो, हजरत उमर खे चई, हल मुंहिंजी दावत का। हजरत उमर वटि आयो, च हल मुंहिंजी दावत। हजरत उमर चयो, मांखे पंहिंजी परेशानी, काफ़िलो हलियो वियो अकेलो तने तना बेणा, हाणे हे वरी चए तो दावत, मांखे वणे थी दावत। उन चयो हल दावत का। चयो मुंहिंजी हीअ परेशानी आ, मुंहिंजो काफ़िलो निकिरी वियो आ, मां काफ़िले जे इंतज़ार में आ, काफ़िले खे ॻोल्हियां तो पियो, छॾ त सही हूं, मानी न वणंदी मांखे, दावत तुंहिंजी मांखे न वणंदी। उहो चवेस तो जेस ताईं मुंहिंजी दावत न खाईंदे तेस ताईं हितां चुरण न छॾींदो। आप सजाद वांगुर माशाअल्लाह को सखी हुयो। अल्लाह ताला ने जी रोज़ी रिज़्क़ में बरकत अता फरमाए। तवज्जो आहे। आखिर हजरत उमर फरमायो, मां मजबूर थी पयम। चलो ठीक है बाबा, हलूं था, दावत कऊं था। उन चयो हिकिड़ो तोखे दावत भी खारायां थो ऐं मां वटि भलो अरबी नस्ल जो घोड़ो आ, तेज तरीन, दावत खां पोइ तुंहिंजे काफ़िले सां गॾु तोखे छॾे थो अचां। हजरत उमर चयो ठीक आ।
उते वयासे उते उन बेहतरीन पुरतकल्लुफ दावत तैयार कई मां दावत खाधी दावत खाई पूरी कम हे माल ॾींदो वञे मांखे परेशानी में वणे ई कोन बिलाखिर दावत खाधी दावत खाइण खां बाद उन शख्स हिकड़ो दस्तावेज खणी आयो हिकड़ो कागज ऐं कलम खणी आयो उन जो उमर हिन ते लिख त जॾहिं तूं बादशाह थींदे त मुंहिंजे ज़मीन जी ढल न वठ हज़रत उमर के चवे थो त हिन दस्तावेज ते लिखी दे जॾहिं तुंहिंजी हुकूमत ईंदी त मुंहिंजे ज़मीन जी ढल न वठंदे मुंहिंजे ज़मीन जो ख़राज न वठंदे लिखी दे हज़रत उमर चयो मां परेशान थी मां गरीब जो ॿार मां हारी जो ॿार मज़दूर जो मिस्कीन जो ॿार मां वरी बादशाह थी हाणे हिन दौर में भी को गरीब मिस्किन चवे त मां मिनिस्टर थींदुम मां एमपी थींदुम मां काउंसलर भी गरीब जे ॿार खे थियण कोन था ॾियनि एॾा वॾेरा ज़ालिम हा अगे नौकरियूं मुफ्त में मिलदियूं हाणे भंगिन जूं नौकरियूं भी वॾेरनि जे पुटनि खे किन ग़लत थो चवां हा बा असां ॾे त जेके भी बंगलनि जा वाठा आहिनि उहे सभु भंगी भरती तव्हां वटि बि हूंदो की न हो न थो करे तोखे ख़बर आहे वञ म्यूनिसिपल में वञी पुछा करे आ त हितां जा जेके सरदार भोतार नवाब आहिनि सभु उन्हनि जे खानदान ऐं उन्हनि जा नौकर सभु भंगी हूंदई तॾहिं त शहरनि जूं सफ़ाइयूं नालनि जूं नथियूं थियनि न अल्लाह शाला सबनी के समझ दे चवामी हजरत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए तो के तमा सोचा पियो मां गरीब जो ॿार मां बादशाह कीअं थींदो हिते वॾा वॾा ढिंग वेठा आहिनि उहे थींदा मां काॾों थींदुमि बिलाखिर उन इसरार कयो उन ॾाढी जेको आहे सो मिन्नत समाजत कई उन इलाज कया बिलाखिर मां मजबूर थियुमि मांखे वञणो बि हो काफ़िले सां पुॼणो बि हो मां चयोमांसि खणी आ भला त लिखी थो जाए हज़रत उमर चयो मां कागज़ ते लिखियोमांसि जॾहिं मां बादशाह थियुमि त तोखां ख़िराज ज़मीन जी ढल न वठंदुमि हज़रत उमर चयो लिखी ॾिनो मांसि वक्त बदलदो रहियो गुज़रदो रहियो बिलाखिर मांखे अल्लाह ताला ईमान नसीब कयो मां सोने नबी जे गुलामी में शामिल थी वियुमि हुयुमि गरीब जो ॿार हलंदे हलंदे वक्त गुज़रदो वियो सोनो नबी दुनिया मां रुख़सत थी वियो हज़रत अबू बकर सिद्दीक़ खलीफ़ो थियो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रुख़सत थी वियो दुनिया मां हज़रत उमर फरमाए थो मां खलीफ़ो थियुमि ऐं तव्हांखे ख़बर आहे त बैतुल मुक़द्दस खे फतह पहिरियों पहिरियों हज़रत उमर फारूक कयो उलमा को तमा बुधाओ हजरत उमर तो फरमाए जॾहिं मां खलीफो बर्दी करे बैतुल मुक़द्दस जी सरज़मीन खे यहूदिन को आजाद करायो हाणे त जेके भी इलाके में गैर मुस्लिम हुया उन्हनि सभिनी ॾे मां उतां जे गवर्नर खे चई करे चयोमान त बनीअ जो ख़िराज जो ढल ॾियो छा ॾियो जेके भी बनियूं हुयूं उते गैर मुस्लिमन जूं उन्हनि ॾे पर्ची वई बाबा गवर्नर जे सही असां त ढल ॾियो मुसलमाननि जी हुकूमत अची वई आहे उहा पर्ची पहुती मस सुबुह जो ॾिसां त उहो शख्स जंहिं दावत मां त न सुञातो मांसि वॾो वक्त गुज़री वियो हो उहो शख्स उहा पर्ची उहो मुंहिंजो दस्तावेज उहा मुंहिंजी लिखत खणी करे मां वटि मस्जिद में हाज़िर थियो ऐं मांखे चई हे छा आहे हे तूं लिखियो आहे हाणे वरी तुंहिंजे गवर्नर मां ॾे पर्ची मोकिली आहे मां हिन पर्ची ॾे ॾिसां पियो हज़रत उमर तो फरमाए वरी उन शख्स ॾे ॾिसां पियो मां चयो मांखे त यादि कोन्हे जे तोखे यादि न आहे जॾहिं तूं आए हैं उते तोखां काफ़िलो छॾाइजी वियो हो तूं परेशान बैतुल मुक़द्दस जे दरवाज़े मस्जिद ते बीठे हैं दरवाजे ते ॻोल्हे पियो पंहिंजे काफ़िले खे ऐं उते हिकिड़ो शख्स आयो जंहिं तोखे चयो त अची मुंहिंजी दावत का तूं इनकार कयो पर ज़बरदस्ती उहो शख्स तोखे वठी वियो ऐं तूं उनजी दावत खाधी दावत खाइण खां बाद उन तुंहिंजे साम्हूं दस्तावेज रखियो त जॾहिं तूं बादशाह थींदे त मुंहिंजे बनी जो ख़िराज न वठंदे ढल न वठंदे तूं चवे पियो इहा मुमकिन ई न आहे मां त गरीब जो ॿार आहियां मां कीअं बादशाह थींदुमि उहो उन टाइम तोखां ज़बरदस्ती उन
उन शख्स दावत के बदले में लिखराए वरतो अज मां उन जो पुट तुझे सामू पेश थियो अज पंहिंजे गवर्नर के हुक्म कर तमाको डल न वठ मसलहुम फिल तौरात व मसलहुम फिल इंजील असां तहां जी निस्बत उन नबी सां है الذين يتبعون الرسول النبي उम्मी الذي यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फिल तौरात वल इंजील जय नबी दी तारीफ जय नबी दी वाका जय नबी दी सना अल्लाह अजन आसमानी किताबन में करे छडिया है जेको नबी अचे पियो ऐलान इहो करे पियो असां आल किया आहियूं अब भी आखिर ताईं नबी ईंदो तो महबूब मोहम्मद मुस्तफा तो उन नबी जी मोहब्बत तां असां सां केडी आ खबर तव केडी आ बुधाया सोने नबी जी मोहब्बत या दुआ करो बस वरी पो लक़द जाकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अजीजुन अलैहि मा अनतुम हरीसुन अलैकुम इन 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 आयत ते तकरीर वरी बे दफे ॿुधाई सिज भी भगो तो वने टे परी नमाज भी न पढ़ी आ तवज्जो आहे सिर्फ 5 मिनट बुधाया टाइम बुधाया बा वधिक न बुधाई टे पहरी भला और मगरिब हज वांगुर गडु पढ़ाईंदा हुंजा तवज्जो आहे सोने नबी जी मोहब्बत हिन उम्मत सां एतरी आहे जो मां हिन अल्फाजन में ही चवंदो आहियां अब्बे अम्मा जी मोहब्बत औलाद सां एतरी न आहे जेका महबूब मोहम्मद मुस्तफा जी मोहब्बत हिन उम्मत सां बस टे गालियूं मोहब्बत जूं ॿुधाईंदुमि पोइ दुआ करो अल्लाह फरमायो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अजीजुन अलैहि मा अनतुम हरीसुन अलैकुम बिल मोमिनीन रऊफुर रहीम रब ऐलान करे छडियो दुनिया वारो कायनात वारो एड़ो नबी दिनो तमाम एड़ो हरीस नबी दिनो तमाम जेको माल जो हरीस ना है मिल्कियत जो हरीस ना है दौलत जो हरीस ना है बन्नी जो हरीस ना है मनसब ऐं कुर्सी ऐं ओहदे जो हरीस ना है बल्कि वो हरीस आहे उम्मत जो हरीस आ चवे तो हे भी मूंसां गॾु जन्नत में हले हे भी मूंसां गॾु जन्नत में हले हे भी मूंसां गॾु जन्नत में हले ऐं इहो नबी पंहिंजी सॼी ज़िंदगी तव्हां जे फिक्र में गुज़ारे वियो ऐं आखिरी टाइम ते भी हिन उम्मत सां वफा कंदे हिन उम्मत जे लाइ दुआऊं घुरंदे वियो रब्बा मां बाद हिन उम्मत जी बारत हुजूर जन जम्या हुजूर जन अबा हुजूर जन जम्या था गालायो कोन था हुजूर जन जो मीलाद थियो छा थियो चवंदा आहिनि मीलाद खे वहाबी न मञींदा चवंदा आहिनि न ब्रेक ते लॻंदो जा अबा छा चवंदा आहिनि ॻाल्हायो कोन था अबा जेके मञींदा उहे ॻाल्हायो जेके न मञींदा आहिनि भली न ॻाल्हायो छा चवंदा आहिनि मीलाद खे चवंदा आहिनि मीलाद खे वहाबी न मञींदा आहिनि ऐं इन्हनि खां पुछो त मीलाद जी माना छा आहे मीलाद जी माना छा आहे तव्हांखे ख़बर आहे हुननि खे बि ख़बर न आहे मीलाद जी माना मौलाना ॿुधाइनि ॾाढे आवाज़ सां मीलाद जी माना तूं चुप करे वेह सभिनि खां तेज आवाज़ तूं जो तो वञे तुंहिंजे ॻाल्हाइण जे करे हे वॾा चुप करे वेही था अब मीलाद जी माना तव्हां मञो था नबी साईं ॼमियो आहे वरी बि कंधो लोॾियो था पिया तव्हां मञो था नबी ॼमियो आहे पोइ काथे आहिनि उहे काथे आहिनि जेके मीलाद खे न अचो हुननि खे चवां थो अचो त गॾु हली ॻोल्हियो हुननि खे जेके मीलाद खे नथा मञनि अचो त गॾु ॻोल्हियो न बाबा काथे लिखिया पिया हूंदा कंहिं कुंड में अरे बाबा हे त मीलाद खे मञनि था हुजूर ॼमियो हुजूर जन ॼमिया चप हलन था ज़बान हले आवाज ना आयो यार
हुजूर जन जमया चप हलन था ज़बान हले थी अम्मा बीबी आमना साइण थी फरमाए मां पंहिंजे बच्चे जा चप चुरंदे ॾिठा त कन वेझो क्युम जॾहिं कन वेझो क्युम त अल्फाज इहे ॿुधण में आया अल्लाहुम्मा फ़िल उम्मती अल्लाहुम्मा फ़िल उम्मती अल्लाहुम्मा फ़िल उम्मती रब मांखे जेका उम्मत ॾींदे उन उम्मत जी मग़फ़िरत ऐं पारत कर। अबे वाक्यो नबी सही जन अम्मा बीबी आमना साइण जी कब्र मुबारक ते आया। मदीने को मक्के अचन था रस्ते में अम्मा बीबी आमना साइण जी कब्र मुबारक सहाबा किराम जी जमात गड्डा हुजूर सां फरमायो पियो अम्मा जी कब्र ते दुआ घुरणी आ। हुजूर जन दुआ घुरी पहिरीं दुआ घुरियो अल्लाहुम्मा फ़िल अबवैहि रब मुझे अब्बे अम्मा जी मग़फ़िरत फरमा। बी दुआ घुरियो अल्लाहुम्मा फ़िर ले उम्मी ए अल्लाह मुझे अम्मड़ जी मग़फ़िरत फरमा। टी दुआ घुरियो अल्लाहुम्मा फ़िल उम्मती अल्लाह मुझे उम्मत जी मग़फ़िरत फरमा। हुजूर जन टे दुआऊं घुरियूं घणी दुआ हुजूर जन टे दुआऊं घुरियूं हज़रत जिब्रील अमीन खे रब मोकिलियो वञ मुंहिंजे मोहम्मद खे चओ टे दुआऊं न हिकिड़ी घुर जेका तोखे पसंद अचे जेका तुंहिंजो इंतखाब हुजे जेका तुंहिंजी चॉइस आहे उहा हिकिड़ी दुआ घुर टे न। मां अल्लाह जो हुकुम थी हज़रत जिब्रील अमीन सोने नबी जे खिदमत में आयो ऐं खिदमत में अची करे अर्ज़ तो करे अल्लाह जा रसूल अल्लाह हुकुम फरमायो आहे तो टे दुआऊं घुरियूं हिन टे न टिन मां हिकिड़ी घुर इंतखाब तुंहिंजो चॉइस तुझी पसंद तुझी हुजूर जन के जने हजरत जिब्रील अमीन अची अल्लाह जो न्यापो दिनो हुजूर जन बगैर के सोच जे बगैर के गौर जे बगैर के फिक्र जे दुआ हिकड़ी ता करन अल्लाह तफिल उम्मती अल्लाह तफिल उम्मती अल्लाह तफिल उम्मती। अम्मा जी कब्र ते भी जे करे याद आए तो उम्मत याद आ। नबी संजन मेराज ते जा सुबह को वठी उलमा को मेराज ॿुधो हूंदो मांखे ख़बर आहे तव्हांखे मेराज यादि थी वियो मां मेराज खे दोहराया नथो। हुजूर जन मेराज ते विया मेराज काथे थियो बाबा कुछ के ख़बर आहे कुछ के ख़बर ही न अब जेके ख़बर आहे उहो ॻाल्हाए काथे अर्श ते सोहणो नबी वयो अल्लाह जे सामू बीठो आ फकान काब कौसैनी औ अदना। हुजूर के अल्लाह फरमायो मुंजा सोहणा नबी हेडो सफर करे आयो आ हेडी मंजिल करे आयो आ छा खणी आयो आ मुंजे लाए केड़ो तोहफो खणी आयो आहे फर्श तो आयो आ अर्श ते मां रब जे दीदार जे लाए आयो आ तोहफो केड़ो खणी आयो आ। हुजूर जन पहिरियों ते ही जवाब ॾिनो ए अल्लाह तुझे ॾियण जे मट काशे हुई कोन दुनिया में त खणी छा लईस कमिस्लिही शै अल्लाह जे मत कासे आहे अब तो मां हिकड़ो मिसाल ॾींदो आहियां अल तोहफो मंजिल ऐं मर्तबे जे मुताबिक़ ॾिबो आहे। मिसाल जे तौर ते असां जे शिकारपुर जी आचार मशहूर आहे रात पानी पानी थियो त या कज़ा कंदासे तवज्जो आहे असां जे शिकारपुर जी अचार मशहूर हाणे जे कदे मां पंहिंजे इलाके जे वज़ीर ॾे मिनिस्टर ॾे या के वॾे मुर्शिद ॾे वञा किलो वारी डब्बी खणी वञा ॾाढो ख़ुशि थींदो न भाउ ख़ुशि थींदो नौकरनि खे चवंदो मोला खे मुंहं ते आणो भेण मां हेॾे मनसब वारो किलो लड़काईंदो आयो आहे शिकार मोटायो जेसिताईं हुन जे लाइ वॾा कार्टून पैक कराए न वञा राज़ी थींदो बाबा ॻाल्हायो कोन था बस आख़िरी तकरीर मुंहिंजी पूरी थियण वारी आहे न थींदो छो त जेतिरो मन ऐं पाण खे बि शर्म ईंदो भेण वञा थो गोतार ॾे वरी किलो मच्छी लड़काईंदो वञासि पोइ ॿ टे मण त खणी वञासि न राज़ी त थिए न हा मेहड़ जो माओ आहे किलो दॿी केॾे वठी वञो कंहिं वॾे माण्हू ॾे ॾाढो ख़ुशि थींदो गुलनि जा हार पाईंदो बाबा जेतिरो मर्तबो जेतरी बुलंदी जेतिरो रुतबो तोहफो रुतबे जे मुताबिक ॾिबो आहे। अल्लाह जो रसूल अल्लाह जे साम्हूं
यो अर्ज तो करे रब्बा तुझे देने दे काबिल कायनात में का शय कौन है जेका खड़ी अचा हिकड़ी शय खड़ी आयो जेका तो रब वटना है बाबा मोहम्मद वटा है। गुरामानी हाफिज सज्जाद जे जलसे में अचण वारो तहां को सवाल तो क्या बुधायो रब जे खजाने में केड़ी शे दी खोट औलाद जा खजाना अल्लाह वट, दौलत जा खजाना अल्लाह वट, पानी जा खजाना अल्लाह वट, हवा जा खजाना अल्लाह वट, रिस्क जा खजाना अल्लाह वट, पुटन जा खजाना असां द कलंदर ते पुट वठण वेंदा हो न। हां बा इन गाबे के हथ न लाए जाए। अरे छो बाबा जिन्न तक जा न बाबा न हे मां कलंदर जे ला वक्फ करे छे दादा ये थींदो न तू न ता जे ला को पाक पाए न। हां बाबा हे छेलो साईं मुजो बासियला अरे के जे नाले ते के सही कलंदर जे नाले ते बासियला अल्लाह वट हर शय जा खजाना पर हिकड़ी शय आ जेको रब पाक आ उहा आजिज़ी इनकिसारिया छो त सोहणो नबी मखलूक हो तडे पंहिंजे जिंदगी जी आजिज़ी अल्लाह जे सामू पेश कई। अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबातु अल्लाह जो नबी सोने अल्लाह जे सामू पेश तो करे रब्बा मुझू जानी इबादतू मुझू पहली इबादतू मुझू कौली इबादतू मुझू बदनी इबादतू तो रब दे लाया है जिंदगी दी आजिज़ी तो अल्लाह दे लाए खड़ी आवा रब तो फरमाए सोना नबी तुझी या अदा के नाजी बनिया है तुझो तोफो दादा पसंद आया है अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातहू तुझे वतो सलाम तुझे वतो रहमत तुझे वतो बरकत हुजूर अल्लाह के तो करे रब्बा सिर्फ तुझे ला ये गुनाहगार उम्मत काने वने रब इनन के लाए हे चांडिया काडे वेंदा हे गुरामानी काडे वेंदा हे बुरड़ा काडे वेंदा हे मेखा काडे वेंदा हे जागीरानी काडे वेंदा हे कोसा काडे वेंदा हिनन जे ला भी खपे न कें जे ला घुरियो असां जे ला ता उम्मत में न आयो छा पंहिंजे लाइ चवंदे बुखार तो अचे कंहिंजे लाइ घुरियो चओ 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 कंहिंजे लाइ घुरियो कंहिंजे लाइ घुरियो बाबा उम्मत जे लाइ घुरियो अल्लाह सोहणे मां हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां हिते तो तो असांजो कंहिं माण्हू में कम पवंदो हाफ़िज़ सजाद ॾींदासीं साईं फलाणे साहब में कम आहे हाफ़िज़ साहब चवंदो गाॾी मुंहिंजी बीठी आहे कम तुंहिंजो आहे तेल विझराए हलूं था अब ईअं हक़ आहे न जंहिंजो कम हूंदो ख़र्च उहो कंदो मिसाल के वटि मोटरसाइकिल आहे बाबा कंबर हलूं था फलाणो कम आहे फलाणे साहब में वो चवंदुसि गाड़ी मां वटि मोटरसाइकिल बीठी आहे 200 जो तेल विझराए हलूं था तुंहिंजे कम सां कराची कम आहे बाबा टिकट कराए कोच जी हलूं था इस्लामाबाद कम आहे बाबा टिकट कराए कोच जी हलूं था टैक्सी गाड़ी कराए रस्ते जो ख़र्चो आहे उहो करे खाइण पीअण जो ख़र्चो करे हलूं था तुंहिंजे कम सां अब ईअं थींदो आहे न उते पुजण खां पोइ ॾिसंदो त अॼु साहब मूड में आहे अॼु मुर्शिद मूड में आहे चवंदो अॻ में पंहिंजो कमु चवां त पोइ हिन खे खटाए किन ग़लति थो चवां बाबा किन ग़लति थो चवां चवंदो अॼु मूड में अॻ में पंहिंजो कमु पोइ हिन जा भाग आहिनि पाण ई ख़र्च हिकिड़े कयो ओधर हिकिड़े पटी व्याज ते पैसा हिकिड़े वरिता पंहिंजे कम जे लाइ हे चवंदो त इन मां टुको हणी अॻ में पंहिंजो कमु कढियां पोइ हिन जी पया भाग
पर अल्लाह मां कुर्बान वञा सोहणे नबी जे शान जे मथों, हुजूर जे वफा जे मथों, पैगंबर जी मोहब्बत जे मथों, अर्श ते खालिक कायनात जे सामूं बीठो आ। रब खे उते पंहिंजी ज़ात जे लाइ जेका मिलस उते ईअं नथो चवे रब मांखे न्याणियुनि जे लाइ, मुंहिंजे घरवारनि जे लाइ, मांखे पंहिंजे ॾोटनि जे लाइ, मांखे पंहिंजे सहुरनि जे लाइ, मांखे पंहिंजे ॼाटनि जे लाइ, मांखे पंहिंजे चाचनि जे लाइ, मांखे पंहिंजे सौटनि जे लाइ का छॾे न। अल्लाह जे सामूं सोणो नबी तो अर्ज़ करे रब जेका शइ ॾियणी थी मांखे हिन गुनाहगार उम्मत जे लाइ ॾे। अस्सलामु अलैना वाला इबादिल्लाह सालिहीन। जवाब आयो सोना नबी उम्मत तो के एडी प्यारी आए तो को बुदीशर तुझे सदको तुझी उम्मत जे मथों भी क़यामत जे सुबह ताईं सलामती रहमत बरकत मां रब बाबे सजादे जलसे में अचण वारो अजु केड़ा हो वायदो मां न वठदुम। मांखे ख़बर आ ता इलेक्शन में भी वायदो करे फिरी वेंदा। मां वायदो न वठदुम। तबलीग जमात वारो इरादो केड़ा केड़ा कयो ता बैयत मथे करे चो। इरादो वायदो न, वायदे जा हथ न आहिनि, इरादे जा। अॼु इरादो कयो त सोहणे नबी महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सां वफ़ा कंदासीं, उन जी पैरवी खे अपनाईंदासीं, उन जे नक्शे कदम ते हलंदासीं, उन जी सुन्नतुनि खे अपनाईंदासीं। अॼु इहो वाइदो कयो त सोहणे नबी महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे आंदल तोहफ़े मेराज वारे नमाज़ जो इंशाअल्लाह क़द्र कंदासीं, उन खे अपनाईंदासीं। दोस्तनि जो तोहफ़ो हूंदो आहे त सामने रखजो आहे। सालन खां पोइ बि वाच पेटी मां कढी करे पंहिंजी माईअ खे ॾेखारंदो, हे मुंहिंजी यार फलाणे ॾिनी आई। अलाए ग़लति ॻाल्हि न कयो, वेठा त सभु मायुनि जा मुरीद आहियो। सालनि खां पोइ पुटनि खे ॾेखारंदो, फलाणे दोस्त फलाणे यार ॾिनी। दोस्तनि जा तोहफ़ा संभाले तो रखे, उन अल्लाह जो तोहफ़ो नमाज़ नथो संभाले जेको मोकिलियो अल्लाह खणी अचण वारो मोहम्मद रसूलुल्लाह। हाफ़िज़ सज्जाद जे जलसे में अचण वारो अॼु वाइदो कयो नमाज़ जे लाइ वाइदो। नमाज़ पढ़बी, नमाज़ पढ़बी, नमाज़ पढ़बी। नमाज पढ़ण, सोहणे नबी सां वफ़ा करण, कुरान जी ताबेदारी करण, सोहणे नबी सां वफ़ा करण। ऐं ॿी ॻाल्हि आख़िर में त अल्लाह जे नबी जे वारसनि आलिमनि जमीयत उलमा इस्लाम वारनि जो साथ ॾिबो। जमीयत जो साथ ॾिबो या न ॾिबो? मां हिकिड़ी ॻाल्हि कंदो, आख़िरी ॻाल्हि तो कयां पियो, ॿुधो। जमीयत के जंहिं वोट ॾिनो आहे न, जमीयत के जंहिं वोट ॾिनो आहे न, खुदा जो कसम घबरायो न, परेशान न थियो, फख्र खां सीनो चौड़ो करे हलो, चओ असां जे के वोट ॾिनो आहे उहा जमात अॼु ऐवान में पैगंबर जे ख़त्म नबूवत जी चौकीदारी करे। रस्तो न वटायो। लेकिन तव्हांखे चढ़ाए ताड़े मना खटी कोन सघिया। वरी असां वारा बि चवंदा खटींदा वई कोन बोला बाकी वोट थो खारियो। हां बाबा हो चवंदा खटी, अड़े चओ न तहां वारनि खटियो आहे न, जो तहां वारनि कानून पास कराया आहिनि त 18 सालनि खां घटि शादी न थींदी, निकाह क़ाबिले क़बूल न आहे। जेकॾहिं 18 सालनि खां अॻु में छोकिरो छोकिरी निकाह करे थो त उन जे माउ पीउ जे मथां FIR थींदी, 10 साल बग़ैर ज़मानत जे जेल में हूंदा। हाणे ॿुधायो बेहयाई जा रस्ता वधनि था या खुटनि था? ॻाल्हायो। पोइ हिकिड़ो तव्हां खां सवाल, जंहिं उन्हनि खे वोट ॾिनो ऐवाननि में आंदो, छा सिर्फ उन मुंतखब नुमाइंदनि के शरीयत जे खिलाफ कानून साज़ी करण ते ॾोह ऐं गुनाह थींदो, या जिन वोट ॾिनो आहे उन्हनि खे बि थींदो? ॻाल्हायो नथा ॻाल्हायो न, नथा ॻाल्हायो न, सभु फाथल हो हिन बीमारी में। अब थींदो या न थींदो उन्हनि खे गुनाह? हाणे कादियाननि जे खिलाफ कानून साज़ी थे भी जाते ताजा सब मुंतखब नुमाइंदा उठी करे उन्हनि की सपोर्ट कई, उन कानून साज़ी के वोट कयो। उन
उन कानून साज़ी जे खिलाफ जेकॾहिं मैदान ते आई तो जमीयत उलमा इस्लाम मौलाना जी हिकड़ी ललकार फरमायन जेकॾहिं इहो कानून साज़ी 35 शिक वापस नथा कयो त पोइ ॿुधो न तहां जा इदारा रहंदा न तहां जो वज़ारतूं रहंदियूं पोइ हीअ क़ौम जॾहिं उथी पई त तहां हिते रहण जोगा न थींदो। अल्लाह जे फज़ल ऐं करम सां तहां असांजी क़यादत खे अल्लाह उहा जुर्रत ॾिनी आहे, उहा हिम्मत ॾिनी आहे, उहा बहादुरी ॾिनी आहे, उहा शुजाअत ॾिनी आहे जो हिक ललकार सां तोणी सीटां घटि आहिनि पर अल्लाह उन्हनि जी मदद ऐं नुसरत हर जाइ एड़ी करे तो जो बातिल जे कारिंदन जे मथों हैबत तारी तो थी वने ऐं उहे परेशान थी करे पेशेमान थियन। चओ असांखे फ़ख़्रु आहे पंहिंजी जमात, चओ 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 असांखे फ़ख़्रु आहे पंहिंजी जमात। नबी की इज्जत और हुर्मत पे मरना ऐन ईमान है, सरे मकलबिन का जिक्र करना ऐन ईमान है। डराता है मुझे दारो रस्म से, अरे क्या नादा नबी के इश्क में सूली पे चढ़ना ऐन ईमान है। बुतों के शहर में जाकर खुदा का नाम लिख देना, जहाँ कुफ्र लिखा हो वहाँ इस्लाम लिख देना। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहलि बैति अजमईन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार व क़िना अज़ाबल हश्र व क़िना अज़ाबल क़ब्र व क़िना अज़ाबल मीज़ान व अदखिलनल जन्नत मअल अबरार या अज़ीज़ या गफ़्फ़ार या रब्बल आलमीन। अल्लाहुम्मा इन्ना नजअलुका फ़ी नुहूरि मन नअऊज़ु बिका मिन शुरूरिहिम। अल्लाहुम्मा अइज़्ज़िल इस्लाम वल मुस्लिमीन, अल्लाहुम्मा अय्यिदिल इस्लाम वल मुस्लिमीन, अल्लाहुम्मा अंसुर मन नसर दीन मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वक़्तुल मन ख़ज़ल दीन मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ए इलाहुल आलमीन तू असांजे हाल जे मथों रहम फरमा, ए अल्लाह करम फरमा, बाज फरमा। ए अल्लाह असां गुनाहगार हूं, खताकार हूं, बदकार हूं पर पोइ बि तुंहिंजे दरजा दरबान आहियूं। ए अल्लाह तू असांजे हीणे हाल जे मथों रहम फरमा। ए अल्लाह जो के हिन प्रोग्राम खे, हिन जलसे खे हिन इलाके वारनि जे लाइ, हिन ॻोठ वारनि जे लाइ हिदायत ऐं निजात जो ज़रियो बणा। ए अल्लाह हाफ़िज़ सज्जाद साहब जी महिनतुनि खे क़बूल फरमा, जिन साथनि जलसे में तावन कयो आहे ए अल्लाह उन्हनि जे रुपए खे क़बूल फरमा। जिन जानी तावन कयो आहे, शिरकत कई आहे ए अल्लाह इन सॼी जमात जी शिरकत खे क़बूल फरमा। ख़ाली झोलियूं खणी आया हा ए अल्लाह इन्हनि जूं झोलियूं रहमत बरकत ऐं मग़फ़िरत सां माला माल फरमा। ए अल्लाह इन्हनि सभिनी जूं झोलियूं रहमत बरकत ऐं मग़फ़िरत सां माला माल फरमा। बीमारनि खे शफ़ाए कामिला आजिला मुस्तमिरा अता फरमा। ए इलाहुल आलमीन बेरोज़गारनि खे हक़ हलाल जी रोज़ी नसीब फरमा। ए अल्लाह जेके रोज़ी में परेशान आहिनि ग़ैब जे ख़ज़ानो कुशादा रोज़ी जो इंतज़ाम फरमा। ए अल्लाह जेके औलाद न आहे नेक साले औलाद अता फरमा। ए अल्लाह जेके नरीना औलाद न आहे उनखे फरमा बरदार अखियुनि जो ठार नरीना औलाद अता फरमा। ए इलाहुल आलमीन इन मदरसे की क़यामत ऐं शाद आबाद फरमा। जिन उस्तादन मेहनत कई आहे ए अल्लाह उन जी मेहनतुनि खे क़बूल फरमा। जिन शागिर्दनि अॼु को हे प्रोग्राम ऐं हिन प्रोग्राम में दस्तारबंदी थी आहे उन्हनि जी ए अल्लाह उन्हनि खे मज़ीद क़ुरान सां मोहब्बत नसीब फरमा। ए अल्लाह उनखे मज़ीद दीन ऐं दुनिया में तरक़ियुनि सां हमकिनार फरमा। ए अल्लाह उन्हनि जे वालिदैन खे क़यामत जे ॾिहाड़े सोना ताज नसीब फरमा। ए अल्लाह चांदी जे कुर्सियुनि ते उन्हनि खे वेहण नसीब फरमा। ए अल्लाह असां सभिनी खे दीन जी ख़िदमत करण जी तौफ़ीक़ अता फरमा। असां सभिनी जे बच्चनि खे क़ुरान जो हाफ़िज़ ऐं क़ुरान जो कारी बणा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम। असांजे मरी वियलनि जे क़ब्रनि खे जन्नत जो बाग़ बणा। ए अल्लाह उन्हनि जा जन्नत में दर्जा बुलंद फरमा। सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़ी मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या